बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह दा नाम निहायत मेहरबान। त मुंहिंजो नालो आहे सैयद नूर नबी शाह जिलानी। त मुंहिंजो भाउ यासीन शाह जिलानी मुरीदी बि ॾन बि उगाड़े थो, कूड़ा इल्ज़ाम बि मुंहिंजे मथां लॻाए थो, बेगुनाही था। ऐं मुंहिंजा मसा त मुख़्तार शाह मुरीद मूंखे पंहिंजा घुमाया हुया। हुन पंहिंजी मुरीदी खे पारत कई रोशन गोपांग खे। त मुंहिंजे ग़रीब मुंहिंजे मसादी पारत थई। त हुन जे बाद यासीन शाह वञणु लॻो आहे हुन वटि, हुनखे झले थो मूंखे ॾियो हुनखे न ॾियो। त यासीन शाह जी आख़िर ॾोह कहिड़ो कयो आहियां। SP साहब कंबर शहज़ार कोट ऐं DRG लारकियां त मां एसएचओ तालका सिजाओ जुड़ेजा। मां तव्हांखे मुतालबो कंदुमि ग़रीब सैयद आहियां त मां अलाह जे वास्ते क़ुर जे वास्ते मुंहिंजी मदद कयो ऐं मां हुनखे सज़ा ॾियारो, फांसी ताईं चढ़ायो, सज़ा ॾियारोसि, को बि कयोसि, ॿधायोसि, कुटरायोसि, छा बि कयोसि। ख़ुदा जे वास्ते मदीने आए साईं जे वास्ते इमाम अली सलाम जे वास्ते मां पाक आहियां। मां निमाज़ पढ़ंदो आहियां त क़ुर पढ़ंदो आहियां। कीमे मां वटि त मौजूदु आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां पियो। हाणे बि निमाज़ में पियो वञा, मूंखे हिकु वीडियो थो पहिरियां कयां। हाणे ॾिसो पिया त पाक कलबला जी मिटी ए तस्बी। हाणे बि निमाज़ में पियो वञा त मां अल्हम्दुलिल्लाह निमाज़ पढ़ंदो आहियां। यासीन शाह मुंहिंजी पचा नथो छॾे त हर हमेशह मुंहिंजी मुरीदी बि उगाड़े थो, उन्हनि खे मना बि करे थो ऐं ज़बरदस्ती हुननि खे झले बि थो। ज़ाल जे चवण में हुननि खे वठे थो ॾन, चवे थो त मुंहिंजी ज़ाल बीमार आहे, मुंहिंजी धीउ बीमार आहे। ऐं धीउ बीमार कॾहिं बि न अथसि, ख़ुशि अथसि, ज़ाल बि ख़ुशि अथसि। इहे सोरनि खे खाराइण जे करे कोई न कोई बहानो बनाए अचे थो। त ख़ुदा जे वास्ते हिन खे ॿधायो, कुटरायो, मूंखे हक़ वठाए ॾियो।